फ़खर ज़मान इहो ॿुधाइजो त हींअर लास्ट टाइम भी तव्हां हिकिड़ो एहतजाज कयो स्टूडेंट्स मिली करे ऐं बदिले में इहो थियो त SBSE पारां तव्हांखे तोहफ़े में FIR मिली उन FIR जे अंदरि दहशतगर्दी जा कलमात मिलिया त हाणे हिकु दफ़ो दुबारा इहो एहतजाज थी रहियो आहे त तव्हां कीअं ॾिसी रहिया आहियो ऐं उन लास्ट FIR जो छा करंट सिचुएशन आहे? सर ॾिसो FIR जी तव्हां ॻाल्हि था कयो त मां या फ़खर ज़मान फारूक फरमान मलकानी गॾु आहे, राजेश मेघवाड़ असां सां गॾु आहे, ज़बीला मस्तोई आहे। असीं उहे पुरअमन शागिर्द रहिया आहियूं जेको असांजी सॼी ज़िंदगी जे कैरियर में तव्हां FIR त ठहियो, NC त ठहियो, सिग्नल वायलेशन जो रिकॉर्ड तव्हांखे न मिलंदो। जेकॾहिं असीं मेरिट जी बहाली जे लाइ जेकॾहिं जदोजहद करे रहिया आहियूं, इन ते जेकॾहिं असां ते FIRs कयूं वेंदियूं त इहो असां पंहिंजे लाइ हिकिड़ो प्राउड सम्झंदासीं। सर असांखे का परवाह न आहिनि कि जेतिरियूं बि FIRs कराइनि, हिननि जी FIRs हिननि जी घिची में पवंदी। हिननि FIR कई आहे साइबर क्राइम जी, जॾहिं त उहा लोकल पुलिस जो कमु ई न आहे। असीं इहे बि हिन जी FIR जेका आहे सो कोर्ट में चैलेंज कंदासीं। जी सर। फ़खर ज़मान साहब, तव्हां छा सम्झो पिया त हिन एहतजाज सां कुझु थींदो, ही एहतजाज को रंग लाहींदो या तव्हांखे पंहिंजा हक़ मिलंदा, तव्हां जेके मुतालबा करे रहिया आहियो स्क्रूटनी जा या JIT जोड़ण जा, इहे सभु क़बूल थींदा? जी मैडम, ॾिसो जेकॾहिं असांजी ॻाल्हियूं अॼु नथियूं मञियूं वञनि, असीं जेके बि दोस्त आहियूं, विक्टिम आहियूं, असां शहर जेको आहे सो पंहिंजो वेंदासीं, उते दोस्त शागिर्द जेके बि आहिनि गॾु कंदासीं, उन्हनि जो रिकॉर्ड जेको आहे सो असां एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं। इन खां पोइ असां हिकिड़ो मेगा प्रोटेस्ट जी कॉल ॾींदासीं। आया पोइ उहो असां सिंध असेंबली जे साम्हूं था ॾियूं या वज़ीर आला जे साम्हूं था ॾियूं या असीं जेको आहे सो नेशनल हाईवे बंदि था कयूं। जेसि ताईं असांजा हक़ न मिलंदा असीं तेसि ताईं पंहिंजो पोइते न हटंदासीं। जी मैडम। अच्छा, हिन एहतजाज में तव्हां सां केरु गॾु आहे? असीं त वकील बि ॾिसी रहिया आहियूं ऐं ॿियूं कहिड़ियूं बिरादरियूं आहिनि, ॿिया कहिड़ा माण्हू आहिनि जेके तव्हां सां तव्हांजे एहतजाज में तव्हां सां गॾु बीठल आहिनि? मैडम ॾिसो, जेके बि सिंध जी साजावंद धुर आहे, जेका पढ़ियल लिखियल धुर आहे, उहे सभु धुर असां सां गॾु बीठल आहे। पोइ हुन में वकला बिरादरी हुजे, सिविल सोसाइटी जा माण्हू, तव्हां जेके बि खणी ॾिसो, अयाज़ लतीफ़ अली जो आहे, जामी चांडियो जी पोस्ट आहे। इन खां अलावा तव्हां जेके बि माण्हू मोतबर शख़्सियतूं ॾिसंदव, कल्ह छा पंहिंजो असांजो सुमरी साहिब जी प्रेस आहे, इन खां अलावा लियाकत चौधरी जी प्रेस आहे, जेके बि धुरियूं आहिनि असां सां गॾु बीठियूं आहिनि ऐं असीं उन्हनि सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। फ़खर ज़मान साहब, मैडम, CC 2024 जी ॻाल्हि। जी 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 मैडम। फ़खर ज़मान साहब, मां इहो पुछणु चाहियां पई त तव्हां पहिरियां ॻाल्हि कंप्लीट कयो। जी मैडम, असां हींअर दाऊदकोटा लाइब्रेरी में बीठा आहियूं। तव्हांखे मां दावत ॾियो थो ॾियां त अचो, अहिड़ा शागिर्द तव्हांखे मिलंदा, दे आर स्किपिंग वन टाइम मील जस्ट फॉर मीटिंग द एक्सपेंडिचर ऑफ देयर स्टडीज़। उहे अहिड़ा ग़रीब शागिर्द आहिनि जेके KFC ते कमु कंदा, जेके प्राइवेट ट्यूशन्स पढ़ाइनि था, पर जॾहिं उहे इम्तिहान में वेहनि था, इम्तिहान पास बि कंदा, पर अलोकेशन जे टाइम उन्हनि खे अलोकेशन नथी ॾिनी वञे। हिकिड़ा मनपसंदि एलीट क्लास तबिके जा माण्हू आहिनि जिन खे बार बार नवाज़ियो थो वञे, ऐं ग़रीब मिसकीन आहिनि जेके मुस्तक आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो टारगेट कयो थो वञे। जी मैडम। ठीकु आहे। फ़खर ज़मान साहब, मां तव्हांखां इहो पुछा करणु चाहींदुमि, छो जो आम तौर ते जॾहिं तव्हां इहा एहतजाज जी कॉल कई आहे, जॾहिं का मसइलो उथियो आहे त सोशल मीडिया ते न मिलियल जुलियल इतफ़ाक़ हली रहिया आहिनि। को अव्हांजे हक़ में बि आहे ऐं अव्हांजे लाइ दुआगो बि आहे। जीअं असां तव्हां लाइ दुआगो आहियूं त अलाह साईं तव्हां सभिनी खे कामयाबु करे। ईअं सोशल मीडिया ते कुझु मुख़ालिफ़ बि पोस्टूं करे रहिया आहिनि अव्हांजे ख़िलाफ़, ऐं हो चई रहिया आहिनि त तव्हांजे एहतजाज जो ऐं हिननि सॼनि मुतालबनि जो दारो मदार सिर्फ़ु 3 क़ौमुनि जे मथां छो थो ज़िक्र कयो वञे, यानी मीराणी, बाजारानी, चना। त इन खे तव्हां कीअं एड्रेस कंदो त ॿिया बि त खोड़ सारा पास थिया आहिनि ॿार, ॿियनि क़ौमुनि जा बि ॿार आहिनि, त इन्हनि टिनी खे टारगेट करे छा थो ज़ाहिर कयो वञे? जी जी, जेके हिन सिस्टम जा बेनिफिशरी हूंदा, जेको चोर हूंदो उहो चवंदो आहे मां चोर आहे, उहो त पाण खे डिफेंड कंदो न सर। ॿी ॻाल्हि इहा त हीअ तरीक़ा वारदात हूंदो आहे, हिकु ॿ अहिड़ा हिकिड़ा खणी छॾींदा आहिनि, ट्रेन ड्राइवर खणी छॾींदा आहिनि, स्वीपर जो पुटु खणी छॾींदा आहिनि, रेड़ीदार जो खणी छॾींदा आहिनि, उनखे ही केस कंदा आहिनि। अड़े ॾिसो ही मेरिट थियो। अरे बाबा, तूं असांखे नासिर शाह कल्ह चए पियो त बाबा रेलवे ड्राइवर जी जेका सिलेक्शन थी आहे उहा त मेरिट जी कंहिंखे ख़बर न पई आहे। अरे बाबा, जेकॾहिं कंहिंखे ख़बर न पई आहे त तोखे कीअं ख़बर पई बाबा? इहो त असांखे जवाबु ॾे। ही जेके चंद जेके ख़ानदान जा ॿार आहिनि, इहे छा हिकिड़े ॿिए प्लेनेट था पढ़ी आहिनि? ॿुधाइनि त असीं उतां पढ़ी